अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांजे इंटरव्यू सेशन में अॼु असां हिकिड़ी ख़ासि महिमान सां हाज़िर थिया आहियूं। अॼु असां सां गॾु आहिनि सोभिया अली, बसंत हॉल जी डायरेक्टर। अॼु असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पाण हिते कीअं आहियूं, संदनि थोरो पुठियां तालीमी पस मंज़र ॾिसंदासीं, संदनि दिलचस्पियूं बि ॾिसंदासीं ऐं हिन बसंत हॉल में संदनि एंट्री कीअं थी उन जे बारे में मालूमात हासिलु कंदासीं। हिन बसंत हॉल जे बारे में थोरी जेका आहे असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं सोभिया सां जेको आहे सो सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदासीं, कल्चर जे बारे में, आर्काइव्स जे बारे में। सोभिया, तव्हांखे असांजे प्रोग्राम में भलीकार, बल्कि असांखे तव्हांजी ऑफिस में भलीकार। वॾी महिरबानी, तव्हां मूंखे इन में शुमार सम्झो ऐं तव्हांखे लॻो त ही बि इंफॉर्मेशन आहे जेका असांजे लाइ तमामु मुअज़िज़, ऐं असां काफ़ी ॾींहंनि खां सोचूं पिया त तव्हां सां असां ॻाल्हि ॿोल कयूं, पर ॿ टे दफ़ा प्रोग्राम ठाहे वरी जेको आहे मूं बि काफ़ी इंतज़ार कयो। मूं बि काफ़ी इंतज़ार कयो। सही सही। अच्छा, हाणे असांखे तव्हां ॿुधायो त तव्हां बसंत हॉल ताईं पहुचण जो जेको सफ़र आहे उन खां पहिरीं तव्हांजी तालीम जे बारे में असांखे ॿुधायो, तव्हांजो तालुक़ु किथां खां आहे ऐं तव्हां जेको आहे सो इन खां पहिरीं छा कंदा हुआ, इन जे बारे में। मुंहिंजो बेसिकली तालुक़ु जेको आहे सो लाड़काना सिटी खां आहे। मां ओरिजिनली लाड़काने जी आहियां ऐं शेख आहियां पाण, ऐं प्राइमरी एजुकेशन बि असांजी उतां जी आहे। ऐं 2006 खां असीं हैदराबाद में शिफ्ट थी आयासीं, पोइ असांजी स्कूलिंग हिते जी थी। मैट्रिक बि जेका आहे सा सिंध बोर्ड मां थी, डिग्री कॉलेज कासमाबाद मां मूं इंटर कई, तंहिंखां पोइ सिंध यूनिवर्सिटी मां मूं ग्रेजुएशन बि कई ऐं पंहिंजी मास्टर्स बि कई इंग्लिश लिटरेचर में। ऐं उन खां पोइ मुंहिंजी पढ़ाई कंटिन्यू रही, मूं CSS जी तयारी कई ऐं 2-3 जेके उनजो प्रिलिमिनरी टेस्ट हो उहे बि ॾिना हा, पर रिटन अटेम्प्ट में वेहण जेतिरो मूं टाइम मैनेज कान करे सघियसि हिन जॉब सां, इन करे। अच्छा, इन जो छा सबब आहे जो तव्हां CSS एग्ज़ाम में वेही कोन सघिया? तव्हांजी दिलचस्पी कोन हुई या दिलचस्पी ॿिए हंधि डाइवर्ट थी वई हुई? ॿई रीज़न्स आहिनि। उहो इन करे जो मां अगरि हिकिड़ो सच ॻाल्हायां कैमरा जे अॻियां, उहो इहो त असांखे ॿाहिरियों चार्म आहे न ब्यूरोक्रेसी जो, CSS जो, PCS जो, पर हिन नौकरी, हिन जॉब ऐं बसंत हॉल जी जेका जंहिं तरीक़े जे इन्वायरमेंट में मां आयसि, त मुंहिंजो इन्हनि सभिनीनि ब्यूरोक्रेट सां बि उथण वेहण थियो। फ्रॉम कमिश्नर टू द लोएस्ट लेवल जेको बि थिए पियो, इवन असांजी जेको आहे सो मुलाक़ातूं CM सां, मिनिस्टर सां, सभिनीनि सां थियूं, त उन में किथे न किथे मूंखे इहा शइ महसूस थी त मुंहिंजी जेका नेचर हुई उन हिसाब सां ब्यूरोक्रेसी मूंखे सूट न करे। ब्यूरोक्रेसी उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे जिन खे पावर जी हुजे, इंट्रस्ट हुजे, न ज़रूरत बि न, जंहिंमें इंट्रस्ट हुजे त पावरफुल हुजणु। मूंखे अल्हम्दुलिल्लाह जंहिं जॻह ते आऊं आहियां, पंहिंजी जॉब जे हिसाब सां मूं वटि एतिरा पावर्स आहिनि जो आऊं एक्सरसाइज कयां त पंहिंजे सुठनि ऑफिसर्स खे बि हिते मदऊ कंदी आहियां, उन्हनि खां प्रिज़ाइड बि कराईंदी आहियां, कमिश्नर साहब वारनि खे इनवाइट कंदी रहंदी आहियां, त मां जिते पाण थी सघां पई उन्हनि खे होस्ट करण जो हिकिड़ो पावर रखां थी, त मुंहिंजे लाइ इहा एज़ाज़ी ॻाल्हि आहे वधीक। ऐं CSS ऐं PCS जो शौक़ु हिकिड़ो उन माण्हू जो एप्रोप्रिएट आहे जेको हिन धरती जी ख़िदमत करणु चाहींदो हुजे, ऐं जे ख़िदमत करणी मक़सदु आहे त आउं हिते रही बि त पंहिंजे सिंध जे कल्चर जी ख़िदमत कयां थी पई, जेतिरो करे सघां थी। ऐं उहो बि इन बैकग्राउंड में त मुंहिंजो कॾहिं कल्चर सां या लिटरेचर इंग्लिश लिटरेचर सां मुंहिंजो बिल्कुलु तालुक़ु रहियो हो, पर कल्चर या सिंधी लिटरेचर सां मुंहिंजो एतिरी वाबस्तगी न हुई, सवाइ शाह जे रिसाले जे, जेका ऑनेस्टी आहे। शाह जे रिसाले मूंखे एतिरो इंट्रस्ट डेवलप करायो सिंधी ॿोली में, सिंध में, सिंध जे माना ईअं चइजे सरतियुनि सां ऐं सिंध जे असांजे भाइरनि सां, त इहा जेका शइ असांजे अंदरि ग्रो थिए थी, सा कंहिं न कंहिं तरह एनवायरमेंट मां ग्रो थिए थी। ज़बरदस्त। हाणे ही तव्हां जेको हींअर जॉब था कयो बसंत हॉल में, तव्हांजी जॉब आहे, इन जे बारे में थोरो ॿुधायो त असां हिनखे कीअं क्लासिफाई करे सघूं था, कीअं सोचे सम्झूं था थी, कहिड़े क़िस्म जी जॉब आहे, हिन जा SOPs छा आहिनि, हिन जॉब में रही तव्हां कहिड़ा कम था कयो, इन जे बारे में थोरो असांखे ॿुधायो। बिल्कुलु। बसंत हॉल जेको आहे सो हिकिड़ो त तारीख़ी बिल्डिंग आहे, प्रोटेक्टेड हेरिटेज बिल्डिंग आहे, जेका 126 साल पुराणी बिल्डिंग आहे। ऐं असां ही छो त ज़बून हालत में एंडोमेंट फंड ट्रस्ट खे मिली हुई, ऐं एंडोमेंट फंड ट्रस्ट जो आउं हवालो ॾींदी हलां त एंडोमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध, इन जो नालो ई ॿुधाए थो त ही सिंध जो जेको कल्चरल हेरिटेज आहे, बी टेंजिबल और इंटेंजिबल, उन में लिटरेचर अचे थो, मैन्यूस्क्रिप्ट्स अचनि थियूं, म्यूज़िक्स अचनि था, हर शइ अचे थी, आर्कियोलॉजिकल साइट्स अचनि थियूं,
इन्हनि सभिनीनि जी प्रिजर्वेशन ते, इन्हनि पुराणनि माॻनि मकाननि ऐं इन्हनि सभिनीनि शयुनि जी प्रिजर्वेशन ते जेको असां एंडोमेंट फंड ट्रस्ट कमु थो करे, ईअं ई बसंत हॉल खे बि एंडोमेंट फंड ट्रस्ट रिस्टोर कयो आहे। ऐं असां हिते कल्चरल सेंटर ऐं 2 लाइब्रेरियूं जेके आहिनि से एस्टेब्लिश कयूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ी ॿारनि जे लाइ लाइब्रेरी आहे विच इज़ जहांगीर सिद्दीकी चिल्ड्रन्स लाइब्रेरी। जहांगीर सिद्दीकी सभिनीनि खे ख़बर आहे त जेएस ग्रुप जा मालिक आहिनि ऐं असांजा चेयरमैन बि आहिनि, ऐं हुननि ॾाढो फराख़ दिली सां बसंत हॉल में ही जेका लाइब्रेरी असां ॿारनि जे लाइ रखी हुई, तंहिंमें हुननि स्पॉन्सर कयो, ॿारनि जे लाइ नयूं नयूं टेक्नोलॉजिकल गैजेट्स जेके आहिनि उहे रखाया, सुठा किताब रखाया, पज़ल्स, हर शइ, जंहिंमें ख़ासि कर असांजो जेको फोकस हो सो उहे ॿार जेके महरूमी जो शिकार आहिनि, जेके क्वालिटी एजुकेशन नथा अफोर्ड करे सघनि, सहूलियतूं नथा अफोर्ड करे सघनि, तिन जे लाइ हिकिड़ो त ही लाइब्रेरी आहे। ॿी असांजी लाइब्रेरी आहे स्कॉलर्स लाइब्रेरी, जेका असांजे राइटर्स, असांजे ऑथर्स, असांजे स्कॉलर्स ऐं स्कॉलर तबके, एमफिल ऐं पीएचडी जे स्टूडेंट्स कैंडिडेट्स जे लाइ आहे। ऐं हिन लाइब्रेरी जी ख़ासियत इहा आहे त हिकिड़ो त असां हिन में जामी चांडियो साहिब खां लाइब्रेरी ख़रीद कई आहे, जंहिंमें असांखे तमामु सुठा रेयर बुक्स मिलिया। अच्छा। हा, ऐं उहे एतिरा रेयर जो हाणे आउट ऑफ प्रिंट आहिनि, पर असां कोशिशि कयूं पिया त असां उन्हनि खे फोटो कॉपी कराए उन्हनि जूं मल्टीपल कॉपीज़ अवेल करे सघूं लाइब्रेरीज़ में, त जीअं माण्हू बि उन्हनि खे एक्सेस करे सघनि, जेका ज़रूरी इंफॉर्मेशन आहे। ॿियो असां वटि हिकिड़ी लाइब्रेरी आहे हिकिड़े पाकिस्तानी बट लंडन रेज़िडेंट जी, जेको पोयनि 50 सालनि खां लंडन में रहे थो, ऐं उहो चए थो त मूं पंहिंजी ज़िंदगी में, पंहिंजी उमिरि में न पैसा गॾु कया आहिनि, न पैसो, न पावर, कुझु, पर मूं किताब मुंहिंजी जमा पूंजी आहे ऐं उहा आउं डोनेट करणु चाहियां पियो। सो इहो हुनजो वॾो असांजे मथां थोरो आहे जो हुन पंहिंजा हेॾा सारा 10,000 खां मथे जा किताब डोनेट कया, ऐं हिन लाइब्रेरी खे हिकिड़ी एक्सेप्शनल लाइब्रेरी ठाहिराइण में असांजी मदद कयईं, वन ऑफ इट्स काइंड ठाहिण में मदद कयईं, जंहिंमें एतिरा रेयर बुक्स पिया आहिनि जेके हिते पाकिस्तान में त अवेलेबल बि न आहिनि। सो ही आहे। इन खां अलावा असांजी जेको बसंत हॉल आहे सो हिकु कल्चरल सेंटर जे तौर ते कमु करे पियो, जंहिंमें असीं डिफरेंट लिटरेरी प्रोग्राम्स कयूं पिया, अदीबनि सां, दानिश्वरनि सां, शाइरनि सां, हुननि जा तारीख़ी सफ़र, ऐं उहे असांजे सिंध जा हीरोज़ जेके हाणे हिन दुनिया में न आहिनि, ऐं उन्हनि जी पर्सनैलिटीज़ जे बारे में हाणे जी जनरेशन खे, कमिंग जनरेशन खे ख़बर हुजणु, ॼाण हुजणु तमामु ज़रूरी आहे। इट्स काइंड ऑफ ह्यूमन लाइब्रेरी न, त इंसाननि जी हिकिड़ी लाइब्रेरी हुअणु घुरिजे, जंहिंमें असांजी जनरेशन खे ख़बर हुजे त पीर उसामुद्दीन केरु हुआ, पीर अली मोहम्मद राशिदी केरु हुआ, ऐं इन खां अलावा मुमताज़ मिर्ज़ा केरु हो, ऐं इन खां अलावा ॿिया घणा ई नाला जेके जिन सिंध जी ख़िदमत कई आहे, इन्हनि नालनि जी असां हिते लिटरेरी इवनिंग्स कयूं आहिनि। 2 वॾा मेगा कॉन्सर्ट्स कया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो सनम मारवी जो कॉन्सर्ट कयो होसीं पुठे साल में, ऐं हिन साल सभिनीनि खे ख़बर आहे त पब्लिक स्कूल में असां आबदा परवीन जो कॉन्सर्ट कयोसीं, जंहिंमें तक़रीबन हैदराबाद जी 8,000 अवाम शामिल हुई, ऐं न सिर्फ़ु हैदराबाद पर मीरपुर ख़ासि, थर, मिठी ऐं कराची, लाड़काणे मां बि असांजे माण्हू आयल हुआ। ज़बरदस्त। ऐं सुञा थी जेको कल्चरल तव्हां हेरिटेज वारो साइड तव्हां संभालियो आहे, या हिन जी जेका यूटिलाइज़ेशन आहे, इहा जेका अवाम ताईं इहा सर्विस पहुचे पई, इहा हिन जी रियल ऐं सम्झा थी त ऑब्जेक्टिविटी आहे, त जंहिंसां असां हिनखे जोड़ियो आहे, या तव्हांजे हिन इदारे हिनखे जेको आहे सो अवाम सां कनेक्ट कयो आहे, इहो हिकिड़ो बहितरीनु अमल आहे। पर हाणे वरी असां अचूं था लाइब्रेरी जे पासे, त छा लाइब्रेरी जेका तव्हां ठाही आहे, ऐं हिकिड़ी तव्हां ॿारनि जी था चओ, ऐं हिकिड़ी वरी जेका स्कॉलर्स लाइब्रेरी आहे, त उनजी आम अवाम खे ख़बर आहे त इहा लाइब्रेरी हिते एग्ज़िस्ट करे थी, हिन जी यूटिलाइज़ेशन छा थी सघे थी, या असीं हुन मां कीअं फ़ाइदो हासिलु करे सघूं था, छा हिन जी अवाम ताईं आगाही वई आहे? ॾिसो, आऊं हिकिड़ो ॾाढो ॾुखियो सच आहे, पर सच त ॾुखियो ई हूंदो आहे। जेका अवाम असांजे आबदा परवीन जे कॉन्सर्ट ताईं अची सघे थी, म्यूज़िकल कॉन्सर्ट्स ताईं अची सघे थी, तंहिंखे लाइब्रेरी जी लाज़मी ख़बर आहे। उहे असांजे बसंत जे पेज खे फॉलो कंदड़ आहिनि, उन्हनि खे बिल्कुलु ख़बर आहे त हिते लाइब्रेरी आहे, ॿारनि जी बि लाइब्रेरी आहे, वॾनि जी बि लाइब्रेरी आहे, पर डिपेंड्स की असांजी अवाम जो इंट्रस्ट छा आहे। पढ़ण वारा जेके माण्हू आहिनि से असांजी लाइब्रेरी में अचनि था, ईअं कोन्हे। काफ़ी माण्हू त असांखे मसइलो इहो आहे त असां उन्हनि सभिनीनि खे एक्सेस नथा ॾेई सघूं, छो त इहा रेफरेंस लाइब्रेरी आहे, ऐं वधि खां वधि नौजवान अचणु चाहिनि था, असीं हिनखे पब्लिक लाइब्रेरी करे नथा सघूं। उनमें उनजा रीज़न्स इहे आहिनि, इन जा SOPs ईअं आहिनि त छो त ही प्रोटेक्टेड हेरिटेज आहे, त असांखे हिन ते फुटफॉल जेको आहे सो लिमिटेड रखणु घुरिजे। जे इहे पब्लिक लाइब्रेरी में कन्वर्ट थी, त जीअं तव्हां दाऊद पोटा लाइब्रेरी जो हाल ॾिसो था हींअर,
उहो हाल थी वेंदो, हिते पढ़ण वारे जे लाइ स्पेस न हूंदो। ऐं हिन में रेफरेंस लाइब्रेरी हुजण जो जेको मक़सदु आहे सो इहो त न को किताब ॿाहिरियों अंदरि ईंदो, न अंदरियों किताब ॿाहिरि वेंदो। तंहिंजो मक़सदु त उते वेही किताब पढ़ण जी हिकिड़ी अहमियत जेका तमामु ज़रूरी आहे, जेका हाणे जी जनरेशन में शायदि न आहे। अच्छा, हींअर तव्हां वटि जेके किताब अवेलेबल आहिनि, तव्हां इहो ॿुधाए सघो था त हुन में कहिड़े क़िस्म जा किताब जेके आहिनि मौजूद आहिनि? उन में सभु जेके बि फील्ड्स आहिनि, आर्कियोलॉजी हुजे, आर्किटेक्चर हुजे, हिस्ट्री हुजे, ज्योग्राफी हुजे, लिटरेचर हुजे, फिक्शन हुजे, नॉन फिक्शन हुजे, जेको बि सब्जेक्ट आहे, माना जेका तहक़ीक़ जेको करणु चाहे उन्हनि सभिनीनि ते किताब, एतिरे ताईं जो न सिर्फ़ु सिंधी, उर्दू ऐं इंग्लिश में पर फारसी ॿोली जा किताब बि हिते मौजूदु आहिनि। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त असां जेके लाइब्रेरीज़ ॿ मेन पाण वटि रखियूं आहिनि, तंहिंमें जेके रेयर किताब आहिनि तिन में फारसी मेन्यूस्क्रिप्ट्स ऐं मैगज़ीन्स बि आहिनि, फारसी किताब बि आहिनि, जेको लिटरेचर असां वटि मौजूदु आहे। मल्टी डायमेंशनल लिटरेचर असां वटि हिते पियो आहे, मल्टी डायमेंशनल किताब हिते पिया आहिनि। का अहिड़ी तहक़ीक़ नाहे जंहिंजा किताब असां वटि मौजूदु न हुजनि। अच्छा सोभिया, मूं ॿुधो आहे त तव्हां मथे को ॿियो प्रोग्राम या मतिलबु हिकिड़ो प्रोजेक्ट जेको आहे शुरू करण वारा आहियो, उनजे बारे में मूंखे थोरो ॿुधायो त उहो कहिड़ो प्रोजेक्ट आहे मथे जेको शुरू पिया कयो? या असांजे सिंध वासियुनि जे लाइ ऐं ख़ासि करे हैदराबाद वासियुनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे, जंहिंखे असां जल्दी खोलण वारा हुआसीं। असां हिकिड़ो स्पेस ठाहियो आहे राइटर्स कैफे या राइटर्स क्लब जे नाले सां, जंहिंमें असांजा सिंध जा जेके नाले वारा लेखक आहिनि ऐं पोइट्स आहिनि, राइटर्स आहिनि, ऑथर्स आहिनि, स्कॉलर्स आहिनि, उन्हनि जे लाइ स्पेस आहे। हुननि जेके किताब लिखिया आहिनि उहे किताब चैप्टर वाइज़ अची हुन जी रीडिंग करे सघनि था ऐं असां हिते माण्हू गॾु करे सघूं था। हूअं ॾिसो, माण्हू आमतौर ते एतिरो शायदि डिटेल में किताब नथो पढ़े, पर जॾहिं राइटर बज़ाते ख़ुदि वेही ॿुधाए थो त ही मूं लिखियो ऐं उन वक़्तु मुंहिंजी कैफ़ियत ही हुई, त तव्हां न सिर्फ़ु हिकिड़ो पूरो किताब था पढ़ो पर हिकिड़ो इंसान पढ़ो था। त इन तरह जी हिकिड़ी एक्टिविटी असां खणी आया आहियूं असांजे राइटर्स ऐं स्कॉलर्स ऐं ऑथर्स जे लाइ, ऐं इंशाल्लाह जल्दी असीं हुन जे लाइ बि अनाउंसमेंट कंदासीं। अच्छा, उन में राइटर्स खे छा आहे मेंबरशिप वठणी पवंदी या? हा, उहे रजिस्टर्ड मेंबर्स हूंदा असांजा, उन्हनि जो वर्क्स असीं ॾिसंदासीं त उन्हनि जो फोकस ऑफ राइटिंग छा आहे, कीअं उनखे असीं शामिल कंदासीं पंहिंजी राइटिंग लिस्ट में। इंशाल्लाह असीं बि यकीनन उन जा मेंबर थींदासीं। इंशाल्लाह ज़रूर, इंशाल्लाह ज़रूर ज़रूर। हिन वक़्तु जेके लेखक लिखी रहिया आहिनि पंहिंजा किताब, नॉवेल्स आहिनि या स्टोरी बुक्स आहिनि या शाइरी जा किताब आहिनि, उहे जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजा किताब डोनेट करणु चाहिनि त उहे ॾेई सघनि था? बिल्कुलु। इन खां वधीक ॿियो असांखे भला छा खपे त असांजी लाइब्रेरी खे असांजे शहर जा सुठा लेखक, दानिश्वर, शाइर पंहिंजे किताबनि सां जेकॾहिं इनखे भरींदा त भला ॿियो छा खपे। असां त उहे माण्हू ॻोल्हियूं था जेके असां सां इन कम में शरीक थियनि, असां सां किताब या एडुकेशन जे प्रमोशन में शरीक थियनि। अच्छा सोभिया, इहो भला तव्हां जेका ॻाल्हि था कयो त शरीक थियनि ऐं शरीक माण्हुनि जो तादादु घटि आहे, इन जो छा सबबु आहे त असां शोर शराबो ऐं इंजॉयमेंट उन पासे त असांजो आम आवाम जेको आहे वधीक माइल थो थिए, पर जॾहिं असां सीरियस कमु था कयूं त उन जे पासे तमामु घटि माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो क़दम वधाइनि था ऐं ईअं लॻंदो आहे त हिकिड़े क़िस्म जी नाउमीदी पई थींदी आहे। पर असांखे जेके बि उहो कमु करण वारा आहिनि, नाउमीद न थियणु खपे, पर उनजो सबबु छा आहे? नॉन सीरियसनेस। हिकिड़ो नॉन सीरियसनेस इन करे चवंदसि जो ज़ाहिर आहे त हिते मूं वटि उमिरि रसीद माण्हुनि खां वठी नंढा ॿार अचनि था। मां तव्हांखे ऑनेस्टली ॿुधायां त हैदराबाद जी जेका जेंट्री हुई, जेका सीरियस पढ़ण वारा लिखण वारा माण्हू हुआ, उहे हिकिड़ो त या त हिन दुनिया मां लाॾाणो करे विया आहिनि या वरी हैदराबाद शहर छॾे विया आहिनि। पर जेके हैदराबाद में रहिजी विया आहिनि उन्हनि जी जेका हाणे जी जनरेशन आहे उहा उन्हनि वांगुरु सीरियस न आहे, जिन खे लिखाई ऐं पढ़ाई जी तरफ़ रुझान हुजे। तव्हां ऐं मां पंहिंजे घर वारनि खे इहा सिख्या ज़रूरु ॾींदासीं, पर हिकिड़ा माण्हू जिन जो जेको फोकस आहे सो सिर्फ़ु रेवेन्यू जनरेट करणु आहे, पैसो जनरेट करणु आहे, उहे ॿारनि खे उन तरफ़ राग़िब कंदा न। हू सिर्फ़ु ॿारनि खे ॿुधाईंदा त ए लेवल्स ओ लेवल्स करे ॿाहिरि मुल्क वञिणो आहे। ऐं मां तव्हांखे हिकिड़ो ॾाढो ॾुख जो अलमियो इहो थी ॿुधायां त असांजे अवाम जो हिकिड़ो माइंड सेट आहे त ॿाहिरि मुल्क में चौकीदारी बि कंदा, स्वीपर बि थींदा, छो त हुते हुननि खे डॉलर्स में था पैसा मिलनि, हो हुनखे पाकिस्तानी में था ॾिसनि। असांजा पाकिस्तानी रुपया 50,000 रुपयनि में हुननि खे कस हूंदी, पर ॿाहिरि $50 में हू ॾाढा ख़ुशि हूंदा, छो जो हू यकदम $50 खे पाकिस्तानी सां कन्वर्ट करे था अचनि त वाह मूंखे त ॾाढा पैसा था मिलनि। सो इहो असां वटि ॾाढो ख़राबु अलमियो आहे ऐं असां पंहिंजी जेको जीअं चइबो आहे न ब्रेन ड्रेन, असां उहो था कयूं। असां पंहिंजे पाकिस्तान मां, पंहिंजे इन धरती
थी मां ब्रेन जेके ख़ासि आहिनि उन्हनि खे उन्हनि ड्रेन खे असां ड्रेन करे छॾियो ड्रेन आहे करे सिर्फ़ु छॾियो पैसे आहे। जे करे। हा असल इहा आहे। अच्छा सोभिया एज़ अ यंग वुमन तव्हां जॾहिं ॾिसो था त सोसाइटी में तव्हांजी उमिरि जी जेके मतिलबु नस्ल आहे उन्हनि खे चाहे औरत हुजे चाहे मर्द हुजे चाहे छोकिरो हुजे चाहे छोकिरी हुजे उन्हनि खे कहिड़ा मतिलबु स्पेशली आउं चवां त मसइला जेके आहिनि हींअर दरपेश आहिनि जिन खे असांजी जेका गवर्नमेंट आहे मौजूदा गवर्नमेंट आहे उहा उनखे एड्रेस कोन पई करे ऐं उहे मौजूदु मसइलनि में जेके आहिनि सो उहो नसुल इलाही फाथल आहे त तव्हां कुझु जेके मसइला आहिनि उन्हनि खे असांखे ॿुधायो त टॉप प्रायोरिटी ते कहिड़ा मसइला आहिनि। अदी आऊं हिन में सम्झां थी त गवर्नमेंट त पोइ थी अचे, पहिरियां त असांजा पंहिंजा घरू मसइला ॾाढा आहिनि। जेकॾहिं नियाणियुनि जी आऊं ॻाल्हि कयां त सपोर्टिव फैमिली हुजणु तमामु ज़रूरी आहे, हिकु सपोर्टिव फादर हुजणु तमामु ज़रूरी आहे ऐं पंहिंजे पीउ जी तमामु घणी थोराइती। इन करे हूअं त चवंदा आहिनि त औलाद ऐं पीउ माउ जो रिश्तो तव्हांखे बि ख़बर आहे, पर हिन में सभ खां वॾो सपोर्ट जेको आहे न सो पेरेंटल सपोर्ट ॾाढो मैटर थो करे। असां वटि मसइलो इहो आहे त नियाणी वेचारी 25 जी मस थी थिए त हुनजे घर वारनि खे लॻे थो त इहा आइडियल उमिरि आहे, हिन में हिननि जी शादी थियणु घुरिजे। थी सघे सोशली कंहिं हद ताईं सच हुजे, बायोलॉजिकली हिन जा घणा रीज़न्स हुजनि, पर असां अॼुकल्ह जे दौर में छोकिरी 25 जी उमिरि में मेंटली शादी जे लाइ रेडी न हूंदी आहे ऐं असांखे इहा शइ सम्झण जी ज़रूरत आहे। फिज़िकली उहो छा बि थी सघे थी, मेंटली उहो प्रिपेयर्ड न। चवनि था त व्हेन अ वुमन स्टार्ट्स मेंस्ट्रुएशन तॾहिं हुनजी उमिरि शादी जी थी वञे, पर मां उहा ई ॻाल्हि कई त मेंटली असांजूं 30 सालनि वारियूं वेचारियूं छोकिरियूं बि प्रिपेयर्ड न आहिनि। उन्हनि खे ऐं अॼुकल्ह जो जेको सोशल असांजा हालात आहिनि जिन में तलाक़ूं आम आहिनि, ॿियूं शादियूं आम आहिनि, धोखेबाज़ी आम आहे, ठगी आम आहे, तंहिंमें त छोकिरियूं 30 सालनि जी उमिरि में बि शादी करण में डिॼनि थियूं त अलाए उहे माण्हू कहिड़ा हूंदा। उहो त माना असांजे लाइ उमिरि मैटर कोन थी करे, पोइ मतिलबु असांजी सोसाइटी में ट्रस्ट जेको आहे उहो ट्रस्ट जो जेको एलिमेंट आहे उहो घटि आहे। पोइ शायदि तव्हां जेकॾहिं 40 सालनि जी में बि हलिया वेंदा त पोइ तव्हांखे उहो ट्रस्ट एलिमेंट जेको नज़र कोन ईंदो। ऐं मर्दनि जो जेसि ताईं सुवाल आहे उन्हनि सां त अञा वधीक ज़ुल्म आहे। अञा औरत वेचारी पंहिंजे पाण खे फाइनेंशियल इन मां बचाए थी वञे त मूंखे रेवेन्यू जनरेट करिणो आहे। मर्द वेचारे जे कुलनि ते त एॾो भार आहे जो माना माऊं पोयां पयल हूंदियूं त ई शादी करे नुंहुं हाणे पोइ ॿार ॾियणे हुन वेचारे खां त पुछो, हू पंहिंजे पाण खे इकोनॉमिकली फाइनेंशियली फिजिकली एतिरो स्टेबल महसूस करे थो जो एतिरो स्ट्रेस बर्दाश्त करे सघे। हू जेको अॼु पाण स्टेबल अञा ताईं नाहे थियो ऐं हुनखे माना हिकिड़ो मेल, मां ईगो न चवंदसि, मेल रियलाइज़ेशन चवंदसि, त हुनजे मथां ज़िम्मो हूंदो आहे त आउं घर में कमाए खणी अचां न, नाकारो त न हुजां, घर में एतिरो त कमाए खणी अचां जो मां सुभाणे अगरि पंहिंजी फैमिली ठाहियां त उहा अफोर्ड करे सघां। उहो वेचारो फैमिली खे अफोर्ड कंदे 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 पाण विसारे वेही रहंदो आहे त मुंहिंजूं ख़्वाहिशूं छा आहिनि। हुनखे यादि हूंदा आहिनि ॿारनि जा पेपर यादि हूंदा आहिनि, ॿारनि जी फीस यादि हूंदी आहे, ज़ाल जा ख़र्चा यादि हूंदा आहिनि, सभु कुझु यादि हूंदो आहे, वेचारो पंहिंजे पाण विसारे वेही थो। त ॾिसो अगरि असां ही मामिलो जेंडर बायस्ड बि कोन्हे को, असांजे लाइ ॿिन्ही जे लाइ इक्वल मसइला आहिनि। ऐं छो सिर्फ़ु फेमिनिस्ट थी ॻाल्हायां, अगरि आउं ह्यूमनिस्ट थी ॻाल्हायां त ॿिन्ही जे लाइ मसइला आहिनि। बिल्कुलु, पर असां जेकॾहिं ॾिसूं त असांजे मुआशिरे में छा औरतुनि जे अॻियां वधण जे लाइ उन्हनि वटि उन्हनि खे मतिलबु फैमिली खां या सोसाइटी खां के हर्डल्स आहिनि या हू पाण ई मतिलबु जेको आहे सो अॻियां नथे वधे, या उन खां अलावा ॿिया के प्रॉब्लम आहिनि, या स्कूलनि जो माहौल सही कोन्हे, अञा ताईं असां वटि छोकिरियुनि जी तालीम जेका आहे उहा एतिरी बहितर कोन थी सघी आहे, या उहो परसेंटेज असां हासिलु कोन करे सघिया आहियूं। ऐं अगरि हिन में ॻाल्हि कयां त सिधो सो गवर्नमेंट जो त हिन में हथु आहे ई आहे, सरकार जो हथु आहे ई आहे, पर इंडिविजुअल बेसिस ते असीं बि हिननि शयुनि खां न माना जेका कुझु टाइम अॻु मूंखे बेनज़ीर भुट्टो जी 93 जी स्पीच मिली जेका भिटशा में हुन कई, हुन में चई त असांजी अवाम प्राइवेट नौकिरी छो नथी करे, गवर्नमेंट सरकारी नौकिरी जे कढे हेॾी छो आहे। ॾिसो सरकारी नौकिरी जो मार्जिन असां वटि कहिड़े क़िस्म जो रखियल आहे। असां जॾहिं इहा शइ महसूसु कयूं था त सरकारी नौकिरी जेका आहे सा अॼुकल्ह पॉलिटिसाइज़ थी वई आहे, पैसे खां बग़ैर नथी मिले, त असां महिनत छो नथा कयूं, असां पंहिंजे पाण खे एतिरो क़ाबिल छो नथा ठाहियूं जो प्राइवेट सेक्टर ओपन करे सघूं। अॼुकल्ह त टेक्नोलॉजी एॾी सवली थी वई आहे जो घरां वेही तव्हां बिज़नेस करे सघो था। असां मीना बाज़ार जो मेलो इन करे लॻाईंदा आहियूं या कंदा आहियूं, स्टॉल्स जो इन करे कंदा आहियूं, उहे माण्हू जेके घरनि में वेही पंहिंजो कमु कनि था उन्हनि खे प्लेटफॉर्म मिले, पर घरनि में वेहण वारा बि त कमु कनि था न। अच्छा, ही तव्हां जेको मीना बाज़ार जो जेको प्लेटफॉर्म लॻायो था उन में तव्हां कहिड़े क़िस्म जो औरतुनि खे प्लेटफॉर्म ॾियणु था चाहियो?
ज़्यादातर उहे औरतूं जेके फैमिली सपोर्ट करण जे लाइ पंहिंजनि घर वारनि खे सपोर्ट करण जे लाइ पंहिंजे मुड़ुसनि खे सपोर्ट करण जे लाइ कुझु कमाइण चाहिनि थियूं या अहिड़ा के हालात आहिनि जंहिंमें हू चाहिनि थियूं त हू बि इंडिपेंडेंट हुजनि ऐं बर्डन न थिए कंहिं ते, त हू घरनि में वेही के सिलाई कढ़ाई कनि थियूं, के मानियूं ठाहिनि थियूं, फूड बिज़नेस कनि थियूं, के कहिड़े क़िस्म जो हिकिड़ो त उन्हनि जे लाइ। पर इन स्टॉल में हिकिड़ो यूनिक स्टॉल जेको मूंखे मिलियो सो हिकिड़े मर्द जो मिलियो जंहिंजी 1 साल अॻु पहिरीं ज़ाल गुज़ारे वई। हू चङी भली प्राइवेट नौकरी कंदो कैशियर जी, पर हुनजी ज़ाल गुज़ारे वञण जे करे हुनजी हिकिड़ी 9 सालनि जी धीउ जंहिंखे उहो घर में अकेलो न थिए छॾे सघियो, पोइ हुन चयो थोरो ई सही माना जेको बि ऐं घरां वेही बिज़नेस कंदुसि, पंहिंजी न्याणी पढ़ाए सघां, पंहिंजो घर हलाए सघां। अहिड़ा बि माण्हू आहिनि असां ॾे, पोइ अहिड़नि खे बि सपोर्ट करण जे लाइ असीं हिन तरह जा प्लेटफॉर्म ॾियूं था। ज़बरदस्त। अच्छा, मूंखे वरी हाणे हिन बसंत हाल जे बारे में हिकिड़ो क्वेश्चन ज़हन में पियो अचे त तव्हां हिन खे ओपन कंदा आहियो स्कूल जे ॿारनि जे लाइ या जेके हिन खे विज़िट करण जे लाइ अचनि, ग्रुप्स में अचनि या इंडिविजुअल्स अचनि त हिन खे पूरो घुमी सघनि था? हा बिल्कुलु, ईअं सम्झो त ही सिर्फ़ु लाइब्रेरी ऐं कल्चरल सेंटर न, हिकिड़ी म्यूज़ियम जी हैसियत बि रखे थो। हिन जो आर्किटेक्चर अहिड़ो आहे जो माण्हू जेको आहे सो हिन खे म्यूज़ियम जे तौर ते बि घुमण अची सघे थो। ऐं ही बिल्कुलु ओपन आहे स्कूल जे ॿारनि जे लाइ, यूनिवर्सिटी जे ॿारनि जे लाइ, कॉलेज जे ॿारनि जे लाइ, आसपास जे ॿारनि जे लाइ ऐं वॾनि जे लाइ बि जिन हिन तर्ज़ जी बिल्डिंग एतिरो आसानी सां, माना मिसाल तव्हां जेकॾहिं मुखी हाउस वेंदो न, त तव्हांखे टिकट जा पैसा भरणा पवंदा। असां वटि टिकट जा पैसा बि कोन्हनि। अच्छा। आराम सां तव्हां अची घुमी फिरी सघो था, वेही सघो था, ॿाहिरि हवा लॻे थी, जेकॾहिं मौसम सुठो आहे बेंचिस रखियल आहिनि, तव्हां अची घुमो फिरो, ॿारनि खे अहिड़ियुनि बिल्डिंग्स में वठी अचो त उन्हनि खे पंहिंजे रूट्स जी ख़बर पए, उन्हनि खे ख़बर पए त असांजो पुराणो सिंध छा हो, पुराणो हैदराबाद छा हो। हू थोरो इन्हनि शयुनि सां कनेक्ट थियनि, रुॻो उन्हनि खे प्ले एरियाज़ में वठी वञणु, रुॻो उन्हनि खे झूलनि ते विहारणु, रुॻो उन्हनि खे मोबाइल ॾेई उछलाए छॾणु, इहो ॿारनि जो फ्यूचर न आहे। ॿारनि खे पंहिंजा रूट्स ख़बर हुजणु तमामु ज़रूरी आहिनि। सोभिया, आख़िर में तव्हां भला नौजवाननि खे ही जेके असां वटि जेके तव्हांजो इदारो आहे जिन खे ही मतिलबु बिल्डिंग्स तव्हां रेनोवेट था कयो या उन्हनि जी रिहेबिलिटेशन था कयो, उन्हनि में जॾहिं विज़िट करणु वञनि था त उन्हनि जे लाइ को मैसेज ॾींदव त उन्हनि ते लीका न पाइनि या उन्हनि जी जेका रिहेबिलिटेशन थी आहे उनखे बिगाड़ उन में पैदा न कनि, इन क़िस्म जो को मैसेज? जेसि ताईं बिल्डिंग जो सुवालु आहे त उहो त हाणे इहा शयूं, इहे ट्रेनिंग्स घर खां अचणु घुरिजनि। घर में अहिड़ी सफ़ाई रखनि त ॿाहिरि बि उहा सफ़ाई रखी सघनि था। बाक़ी अगरि नौजवान नस्ल जे लाइ ऐं असांजे माण्हुनि जे लाइ को मैसेज ॾियणो आहे त मूंखे मुंहिंजे बॉस हिकिड़ी ॾाढी सुठी कोटेशन ॿुधाई हुई, किस्सो ॿुधायो हुई बल्कि, ऐं उहो हिते कोट करणु चाहींदसि त जॾहिं वर्ल्ड वॉर 2 ख़तमु थी हुई ऐं जर्मनी हाराई हुई उहा, त सरेंडर लेटर में जेको किंग सेज़र आहे तंहिं उतां जे औरतुनि जे लाइ इहो मैसेज उन्हनि खे लिखी ॾिनो, ओ मदर्स ऑफ द सॉइल प्रोड्यूस मोर सन्स। छो त जिते हुननि जो डाउनफॉल जो या हाराइण जो ॿिया रीज़न्स शामिल हुआ, तंहिंमें हिकिड़ो वॾो रीज़न हुयो उन्हनि वटि मेन पावर न हुयो, उन्हनि वटि माण्हू घटि हुया जंहिंजे करे उहे जंग हाराए विया हुआ। त आउं सिंध जी माउनि खे इहो मैसेज ॾींदसि त प्रोड्यूस मोर चिल्ड्रन। तव्हां एतिरो मतिलबु ईअं न त पॉपुलेशन वधाए छॾियो, पर इहो त एतिरा अहिड़ा नौजवान पैदा कयो जेके असांजे सिंध जी ख़िदमत करे सघनि या उन्हनि जी तरबियत कयो, जेके तव्हां पैदा कया आहिनि उन्हनि जी सुठी तरबियत कयो त उहे सिंध जे लाइ जेके आहिनि से सन ऑफ सॉइल्स बणी सघनि। बिल्कुलु। थैंक यू सोभिया, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम खे जेको सो टाइम ॾिनो ऐं तव्हां असांखे इजाज़त ॾिनी त असीं तव्हांजे ऑफिस खे अची ॾिसी सघूं, घुमी सघूं ऐं तव्हां सां 2 मिंट गुज़ारे सघूं। नाज़रीन, उमेद आहे त तव्हांखे सोभिया सां ही नंढड़ी ॻाल्हि ॿोल पसंदि आई हूंदी। उमेद आहे त जॾहिं बि तव्हां ईंदा त तव्हां सोभिया सां अची मिलंदा ऐं सोभिया तव्हांखे हितां जो टूर बि कराईंदी, या तव्हां पाण अची सघो था, लाइब्रेरी में अची सघो था, ऐं स्पेशली जेके स्कॉलर्स आहिनि उहे हिन लाइब्रेरी खे, रेफरेंस लाइब्रेरी खे इस्तेमालु करे सघनि था। ऐं जेके ॿार आहिनि जंहिंजे लाइ स्पेशली ही लाइब्रेरी ठाही वई आहे, उहे ॿार हिते अची हिते इंजॉय करे सघनि था, पढ़ी सघनि था, ऐं जेके फैसिलिटीज़ उन्हनि खे ॾिनियूं वयूं आहिनि उन्हनि मां फ़ाइदो वठी सघनि था। अल्लाह वाहिगुरु।